भाई तो सा 2 मिनट ॻाल्हाइणो जी चाचा ॻाल्हि करे चाचा चाचा न चओ चाचा जी सॼो कमु न फिटाए अलाए मुंहिंजूं केतिरियूं उमेदियूं आहिनि तो त मुंहिंजी उमेदुनि ते पाणी फेरे छॾियो मुआ वॾो को निभागो आहीं वाट विंदड़ औरत जो अॻु वठी बीठो आहीं न हया न शर्म ॿुधी न तो मरी चरोट ते बि तमाशो न कर माण्हू छा चवंदा मुंहिंजो तो में को कमु कर तूं वञ छो वञा मुआ तोखे बुछड़ो कंदीसां दाहू करे सॼे ॻोठ खे घुराईंदीसां जाड़ा पेर ड्राहिन ते यर न कंदी असांजो डिंगो ई ढेरी वञे करे थो कम ॿुधाए न बग़ैर ॿुधाइण जे पेर ड्राया अथई मुआ पीहर न मुंहिंजो रस्तो रोकियई त टंगू भञी छॾींदीसां हाँ हलियो आहे नज़ीरा सां शादी करण गौराम सदोरी जे तोखे वध खां वध पारत आहे छो त असांजी भेण ॾाढा ॾुख ॾिठा आहे मलारा तव्हां दिलि जाए कयो मां तव्हांजी भेण खे ख़ुशियूं ॾियण जी पूरी कोशिश कंदसि पर तव्हां बि हिनखे पारत कयो त ही अहिड़ो को बि कदम न खणे जो हिन जे मुंहिंजे विच में नफ़रतूं पैदा थियनि हिन जो अॻ में जेके बि ग़लतियूं न उहे सभु मां हिनखे माफ़ करे छॾियूं आहिनि हाणे हिन जे मथां इहो फर्ज़ थो थिए त हीअ मुंहिंजी इज़त जो ख़्यालु करे तव्हां बि हिनखे पारत कयो सदोरी ॿार न आहे हू सभु कुझु सम्झे थी हाणे जेकॾहिं ग़लति क़दम खणंदी त उन सां गॾु तुंहिंजी इज़त न पर असांजी बि इज़त जो सुवाल आहे पोइ तूं त छा पर हिन खे असां बि माफ़ न कंदासीं अबा अलाह ई न कंदो त सदोरी अहिड़ो कदम खणंदी छो अची तव्हां सभु सदोरी जे पोयां पिया आहियो मासी अदीअ खे सम्झायूं था हिसायूं कोन था कुझु पंहिंजी इज़त जो बि ख्यालु रखे कुझु असांजो बि ख्यालु रखे अदा मूं अॼु ताईं अहिड़ो को बि कदम न आहे खयो जो मुंहिंजी इज़त दागदार थी हुजे मां पंहिंजी इज़त संभालींदी आहियां बाक़ी हा इहे नंढियूं वॾियूं ग़लतियूं त हर इंसान खां थींदियूं आहिनि सो मूंखां बि थियूं मां त हद खां वधीक इहा ई कोशिश कयां थी त मां अहिड़ी का बि ग़लती न कयां जंहिंजे करे गौराम जी दिलि ॾुखे सदोरी मां बि चरियो न आहियां थियो जो कंहिं बिना सबब जो मां तोखे कुझु चवां ऐं तुंहिंजे मथां हथु खणां जेको कुझु थी गुज़रियो आहे न उनखे विसारे छॾियो बसि तव्हांखे अॻिते जी पारत आहे जेतिरो बि तव्हां हिक ॿिए खे सम्झंदव न तव्हांजी ज़िंदगी खुशगवार बणिजी वेंदी बाक़ी बग़ैर सबब जे हिक ॿिए जे मथां शक कंदा ईंदव न त तव्हांजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी भाउ मलारा अलाह भलाई कंदो मूं तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी तव्हां दिलि जाए कयो अबा मुंहिंजी त दुआ अथव मां त इहो ई अर्ज़ु कंदसि त हिन अभागण ॾाढा दुख ॾिठा आहिनि हाणे तोखां जेतिरो बि थी सघे न त हिनखे ख़ुशियूं ॾिजांइ बसि मुंहिंजो तोखे इहो ई अर्ज़ु आहे अलाह भलाई कंदो चाचा झाड़ा हूं तो के सजे गोठ में गोलियो आ तू वरी हिते बीठो ही मूंखे रुगो यो ॿुधाए त ॻोठ ॾे त सभु ख़ैर हो न हा पर इहो कुझु माण्हू डंडा ऐं बाठा खयो रुलंदा पिया वतन छा डंडा बाठा हा उन्हनि खे छॾ पर तूं इहो ॿुधा तो तूं कुझु कोन कयो आहे न मूं त कुझु बि कोन कयो पर मूंखे ॿुधा त डंडा बाठा छो खई पिया वतन हा ॿुटूं ॿधल आहिनि मूं कोन सुञाता
पर तोखे ख़बर हूंदी केसां न केसां शरारत करे आयो हूंदे। बाबा चइबि न त मूं कुझु बि नाहे कयो। न सही आहीं वॾो शरारती, कुझु न कुझु कयो हूंदई तॾहिं त ॻोठ मां निकिरी जी हिते बीठो आहीं। हाणे त छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हल त होटल ते हले था, चांहि पियूं, उते दिलि विंदरायूं, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं, जेसि ताईं वञी ॻोठ में का ठापुर थिए। चांहि कोन पीअंदासीं भाउ, गर्मी लॻी पिया, आइस्क्रीम खाईंदासीं। तूं कदे मुंहिंजो ढींगो ई ढेरी अचु त कयां थो अचो मां हलिया। चाचा इन जाड़े खे सम्झाए छॾियो, वरी घिटीअ में अघ वठी बीठो हुयो, अच्छी दाढ़ी में ख़राब त थियो आहे। इन निभागे खे सम्झाए आयोसि तॾहिं बि मुड़े नथो। हाणे जॾहिं न जो टंगू वञंदुसि न पोइ इहो सुधरंदो। न पुट न, छेड़े जी ज़रूरत न आहे। बाबा हू वती असांजी औरतुनि खे तंग कंदो, ओए मां उनखे कुझु बि न कयां। वाह बाबा वाह, मां मिठल सां ॻाल्हायां थो, तूं पंहिंजे पीउ खे सम्झाए, जेकॾहिं उन खां पोइ बि न मुड़ियो त पोइ सटको ॾिजांइसि। हिन मिठल खे पहिरियां बि चयोसीं, पर इहो चाड़ो निभागो मिठल जी ॿुधे किथे थो। पुट हिकु दफ़ो मयार लाहे वठां, मिठल खे बि चवंदुसि ऐं रईस खे बि चवंदुसि। वरियाम चाचा सही थो चए, पहिरियां तव्हां मिठल खे दारियो, झड़ो करणु सही ॻाल्हि नाहे। जेकॾहिं जाड़ो मुड़ी थो वञे न त ठीकु आहे, ऐं जेकॾहिं नथो मुड़े ॿीहर मूंॾे न्यापो मोकिलियई न त पोइ बटको लाए धूड़ कजोसि। भली दाड़ियो, पर इहो निभागो तेसी ताईं कोन सुधरंदो, जेसी ताईं हिन जो टंगू बाहूं वञी हिनखे खटे भेड़ो न कंदुसि। साईं जी दरगाह जी मिठाई अथई। पर अम्मा इहा त खाक मोखा की घणी खाधी आहे, हरदम जे पेट में गोड़ा थी पिया आहिनि। इहा खाक दुआ अचे त उन खे त खाए। मां तुंहिंजे लाइ खणी आई आहियां, दुआ जे लाइ न। चाची लाइ आंदी थई, चाची खाईंदी छो न खाईंदी चाची? तू त छरी माट कर, तूं खा न, ये तो के शफा दीदी खा। रखी है ना मां, बस थोड़ी थोड़ी करे खावा थी। तू साईं जी मिठाई आ, इने को छिलजाए न, डोह पवंदुई। संभाले रखंदे साईं जी खाक, उचलाईंदे छो डोह पे, पर थोड़ी त खा न। हां हां मां खावा थी, तू गणती न कर। तू वनी आराम कर। हां हां तू आराम कर। हां त पो खा न। चंगो भला मां हाने हला थी, पर हा ये पई अथई, खाए जाए याद सां, जेकॾहिं न खाधई पोइ ख़बर अथई। हाय मां त निभागी में हटजी वयसि। हाणे तूं ई ॿुधाए मिठल, अच्छी दाढ़ीअ में माण्हू अहिड़ी थाप करे त हुन माण्हूअ खे छा चइजे? मूं वरियाम खे रोकियो आहे, जेकॾहिं वरियाम कावड़ में अची हणेसि धक ऐं मरी पए पोइ तव्हां बि वेल में त असां बि वेल में। अदा इहो ॾाइण मो बिल्लो आहे, बिल्लो निभागो के जाइ जो न को पाण इज्जत सां रहे, न को असांखे इज्जत सां रहण थो ॾे। अदा वरियाम खे तूं चई छॾ वञी बंदूक खणेसि, असांजे पारां मोकल थे असांजे घर जी खट खाली। अदे सुभाणे तूं ई चवंदी त मुंहिंजे कुथर मुड़ुस खे बेगुनाह मारे विधो। अदी मां तव्हां ॾे दाह खणी आया त सम्झाए छॾियोसि, जेकॾहिं ॿीहर अहिड़ी का हरकत कयई न त पोइ मुंहुं न ॾिसंदोसि। चाचा तूं अमा खे छॾ, बाबा अचे त मां हुनखे सम्झायां थो। ख़ुदा कंदो त बाबो ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। बाक़ी हिन ग़लतीअ जी बाबा जे तरफ़ खां मां तव्हां खां माफ़ी थो वठां। मिठल असां तुंहिंजे मुंहं जे ॾिसी मुड़ी था वञूं, बाक़ी तुंहिंजे पीउ जेको कुझु कयो आहे न छिछोरोपन, कुहाड़ियुनि जे लाइ कुहाड़ियूं हणी गभा गभा कजंसि। चाचा अला कंदो ॿीहर तव्हांखे अहिड़ी शिकायत जो मौक़ो कोन मिलंदो। मूं छोकिरे खे घणो ई सम्झायो आहे, पर हू होछ में न आहे। पर जेकॾहिं वरियाम जे साम्हूं चढ़ी वियो न त ईअं उडरे छॾींदुसि। अदा तूं हाणे बेफ़िकुर थी वञ,
रुगो निभागो घर में त चे पो ॾिस त पेर में नेर विझी कमरे में बंद था कयूंस। वरियाम खे तू समझाए छॾजांइ, तेरी जल्दबाजी न करे। बा कहा ॿीहर तव्हांखे हिन शिकायत जो मौक़ो न मिलंदो। ठीक आ बिठल, तुंहिंजे करे इहो ज़हर जो ढुक पी था वञो। हाणे अॻिते जी पारत हुजे। केर समझाए बाबा, केर समझाए? हिकिड़ो चक्कर पंहिंजी बेइज्जती कराइण खां पोइ बि नथो मुड़े। पुट पिणे हाणे थाप ते लही पियो आहे, इहो कॾहिं बि कोन मुड़ंदो, हमेशा पियो ईअं थाप हणंदो। मुंहिंजी सलाह अथई त जीअं मूं अचे न घर में पेर में नेर विझी कमरे में बंद था कयूंसि, सोघो थी वेंदो। मां आहे त हिन क़ाबिल, पर छा कयां? हुजे को ढोर ढगो त सीर ॾेई पाड़े में विढ़ाए ॾियां माण्हुनि खे। छा कयां? माण्हू चवंदा त मिठल पंहिंजे पीउ खे कमरे में बंदि करे छॾियो। ॿी का वाटी न आहे न, छा कयोसि मोए खे? बस नेर विझी कमरे में बंदि था कयूं। ये रेडी शरारत कंदे करे सॼे ॻोठ जे माण्हुनि खे गॾु कंदुसि। तूं रड़ियूं कंदे कर रड़ियूं, ॾिसां त तुंहिंजे विच में केरु थो अचे। जेकॾहिं केर बि आयो उन जो बि अछर इहो ई कंदुसि जेको तोसां कयो आहे। मारियो मूंखे, बंदूक हणी छॾियो तव्हां ॿई मूंखे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, बख़्श कोन कंदोसांव, कोन कंदोसांव बख़्श। थाणे ते वञी तव्हां ॿिन्ही खे उल्टो टंगराईंदुसि, कंदोसांव ठीक हो ये डेरी। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी चमड़ा, तूं थाणे ते वञी या कोर्ट वञी, सभु दर खुलियल अथई। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी का बि हरकत कई त हिते जो हिते पूरो करे छॾींदोसांइ। अचु मां सां त याद रखे छजा वरियाम, बख़्श कोन कंदोसांव, दीगो ई ढेरी। पूरो कोने इनके वरी नास अची लगी। वाह, इन 100 रुपए में छा थींदो? घट में घट हफ्ते में 1000 रुपए ॾियणो पवंदई। गरीबन ते एॾा ज़ुल्म, वाह नानी सियाणी वाह। अरे रे जुल्म छा जो आहे? घर में ख़र्च कोने, महांगाई जो दौर लॻो पियो आहे। अॼुकल्ह 10 माण्हू था कमाइनि, अटे में ई पूरा थी था वञनि। मुंहिंजो गुज़र हिन घर में बाटला जे माननि थिया। कहिड़ो तव्हां मूंखे कुकुड़ कोई था कराए ॾियो, तव्हांखे 1000 ॾियां। मां हफ्ते में बस ड्रेसो ॾींदोसांव। चङो हाणे ठीकु आहे, 100 ॿिया बि ॾे। न इहो सिर्फ़ु हिकिड़ो 100 मिलियो आहे, बाक़ी अॻी खमीस ते ॾींदा। रईस जाड़े पहिरियां बि हरकत कई आहे, ॿियो चक्कर आहे जो ये वरी हरकत कई थई। सुभाणे जेकॾहिं वरियाम जाड़े के पादर आया न साईं, त तव्हां ई चवंदो त अछी दाढ़ी वारे सां विड़ियो आहे वञे। श्रवण मां अजी मिठल के घुरायो उनके दांत खुदा कंदो त जाड़ो ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। रईस मिठल मां कुझु कोन वरंदो, मिठल खे असां पहिरियां बि दाह ॾेई चुका आहियूं। पर जेसि जाड़े के घुरायो न बेइज्जती न कंदो ओसां कुछ कोन थींदो। ठीक है बाबा, मां मिठल के घुराए तो ऐं जाड़े के घुराए तो, तू वरियाम के चई त अजायो तकड़ न करे। रईस मूं वरियाम के रोके छॾियो, पर ॻाल्हि ई अहिड़ी आहे, ये वरियाम किथे मुड़ंदो? जेकॾहिं वरियाम कुझु कयो त वरी मिठल पलांद में को ॿियो कदम खणंदो, वरी नवां मसला खड़ा थी वेंदा। बा सही ॻाल्हि नंढड़ी नाहे, इज्जत जो सवाल आहे। तू फिक्र न कर, मां जाड़े सां अहिड़ो अशर तो कयां जो
बाबा ॿीहर हू गलती में भी अहिड़ी शरारत न कंदो बस। सूबेदार साहब मुंहिंजी फरियाद लिखो फरियाद कच्ची एनसी न पक्की एफआईआर कटियो पक्की एफआईआर दाख़िल करण लाइ 30,000 ॾियणा पवंदई। पैसा छा जा ॾियां? ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं पैसा न ॾींदे त केस दाख़िल कोन कंदासीं। साहब तो कमाल थो चंबा बि मूं खाधा वरी पैसा बि मां भरिया। ऐं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हुननि जे मथां तव्हां चढ़ाई कयो तॾहिं तेल ऐं पाणीअ जा पैसा बि मां भरिया। एनसी दाख़िल कंदासीं, उन ते चढ़ाई बि थींदी, उन्हनि जो टोटल ख़र्च 10,000 थींदई। ॾींदे साहब बाक़ी इहा त पगार छाजी था करो? अरे बस हाणे बस, घणो सियाणो न थींदो कर। पैसा अथई त एनसी दाख़िल कयूं, न तो थो अथऊं। मां सम्झां थो त तव्हां ॿई मुंहिंजो कंदो ढींगो ई ॾेरी। ठीकु आहे, फरियाद तव्हां लिखो एफआईआर कटियो पैसा भरण जो त ठीकु आहे, ॿुधाए त तोसां केरु विढ़ियो आहे? आयो वरिया मई शेर आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। पुट तू केॾो बि इंतजार कर पर पिणे ॿ टे ॾींहं घर कोन ईंदो। जेसि ताईं इहो मसलो हल नथो थिए न तेसि ताईं हू घर जो रुख ई कोन कंदो। उनखे खोखे पई न त घर वेंदुसि त ठाहो की बेइज्जती थींदी। अम्मा तूं ई ॿुधाए त बाबा खे कीअं सम्झायूं? जेकॾहिं हिन उमिरि में अहिड़ियूं ग़लतियूं कंदो रहंदो त असां किथे बि मुंहुं ॾेखारण जे लाइक़ न रहंदासीं। अरे अब्बा, जेको माण्हू हिकु भेरो थाप ते लही थो पवे न उहो कॾहिं बि कोन मुड़ंदो। भली पिणे जा चप तूं सुई सां सिबी बि छॾी पोइ बि इशारनि में हेॾा होॾा थाप ज़रूर हणंदो। अब हू चवंदा आहिनि न हरियारे जी हेर टंग भॼे कोई बि न मुड़े। हाँ मां तू वाकई सच थी चई। बाबा जी बूटी मोड़न वारी आहे ही कोन, पर तू ही बुधाए त छा कयूं हाणे? अरे फास फास लो आहे इने मोए खे वठी वनी गिद्दू जे हवाले करे अच, असां जी जान छुटी पवंदी। अमा चए सच थी, बाबू आहे त अहिड़े कम करण जो, पर छा कयां पी थी पियो आहे। जेकॾहिं ईअं कयमि त क़यामत कारी थी वेंदी। अरे अब्बा तू क़यामत जो सोचींदे रहंदे न, हिते घर वेठे माण्हू असांजी बेइज्जती करे वेंदा। हिकिड़ो चक्कर कोशिश कयां थो, अलाह कंदो समझी वेंदो। जेकॾहिं न समझो न त पोइ वाइदो आहे कयांसि तो गिद्दूअ जे हवाले। इहो ई अब्बा, उते जॾहिं चरनि जा मोचड़ा खाईंदो न पोइ पाणे सुधरी वेंदो। अब्बा की हिते हाणे आज़ाद पियो घुमंदो फिरंदो न पोइ तेरे निभाग जो सुधरण ई महाल आहे। देहाल वाल सदुरी जा हाणे तबियत सही अथस न? धूड़ तबियत ठीक अथस, छाडे थी वने मथे में मिट्टी खयो अचे ऐं चेती इया मिट्टी शागोदड़े जी आ ऐं इया मिट्टी कलंदर जी आ ऐं मथो वरी चेती त इया खाक पिटाई जी आ ऐं इया खाक साईं साले शाह जी। अती खाक के खणे मिट्टी खणे इन में तू जो छा? अदा व मिट्टी मुखे थी खाणी पए ना, सोरी थी चए त चखे न खाक के। अदा तू यकीन कर मुझो
ये मिट्टी चखे चखे खाके नमूने मुझे पेट में तो गोड़ा थी पिया आहिनि। अदा हाणे ॻाल्हि थी सही सिधी, जेकॾहिं न किथां हाणे मिट्टी जी चपटी बि खणी आई मूंखे खाराई मां त पूरी थी वेंदसि। हिन जो मतिलब त सदोरी जो पीछो अञा इहो फ़कीर कोन थो छॾे, हिन जो बिलो करणो पवंदो। हा दा के पढ़े के घुराए त पढ़ाई करे आए न मिट्टीअ वारे फ़कीर मां सरी जान छुटे, न त सने घर में मिट्टीअ जा ढेर थी वेंदा। अदी मां भी कोशिश कयां थो, पर तू भी कोशिश करे न फ़कीर मां जान छलाए ॿियो को सुठो फ़कीर हथ कर। चओ सियाणीअ खे ये दुनिया